500 रुपए में खपान मुलान अजान जे टाइम ते हाजी साहब चवनि था असां निमाज़ पढ़ी अचूं। अरे तव्हांखे शर्म अचणु खपे, ॿुॾी मरणु खपे तव्हांखे। हे जेकी बर्फ़ा हे बर्फ़ा जेकी 1200 रुपया लाथी, अरे ॿुॾी नथा मरो बेगर तो तव्हांखे शर्म नथी अचे? तव्हां शहरी आहियो, वॾो भेणा कहिड़ो एसडीएम कंजर कहिड़ो मुखिया कंजर, हिकु तरीक़ो आहे हिते। असां रोज़ चई छिता थी पिया आहियूं, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे पई। छा चकर आहे? ग़रीब आवाम खे लुटण जे कढायो। कुझु हया शर्म कयो, कुझु हया शर्म कयो। उन महिल चओ था जल्दी कयूं, हाजी साहब वञी निमाज़ पढ़ी अचूं। अरे तव्हांजी निमाज़ूं कहिड़े कम जूं आहिनि? जो ॾींहं में 8 चकर बर्फ़ शाम बर्फ़ कढो था, कुझु शर्म बि कयो। पोइ वरी चओ था दादा अरे शहरी असांखे ॻाल्हाइनि था, हे हालियत आहे। 1200 रुपया लाथी आहे, हे बर्फ़ हथ सां बर्फ़ भर के भॻी आहे असां। हे हालियत आहे, बर्फ़ आहे, ॿुॾी नथा मरो, शर्म नथी अचेव? तव्हांखे ॿुॾी मरणु खपे, ॿुॾी मरणु खपे। जेॾी महिल बरसाति आई